जय झूलेलाल। मां श्रीमती सुषमा जेठानी, भारतीय सिंधु सभा महिला शाखा जी छत्तीसगढ़ प्रदेश अध्यक्ष ऐं पूज्य सिंधी पंचायत छत्तीसगढ़ प्रदेश जी संरक्षक, बिलाई छत्तीसगढ़ जी निवासी तव्हां सभिनी साम्हूं हिकु संदेश खणी आई आहियां। जीअं त असां सभिनी खे ख़बर आहे कि असां 27 जून जो विश्व सिंधी सारंगी दिवस इलाही उत्साह सां मनायो, खोड़ उत्साह सां असां सभिनी मनायो हो। त उन ई कड़ी खे असांखे थोरो अॻिते वधाइण जी, विस्तृत करण जी ज़रूरत आहे। असांखे हिन खे अॻिते वधाईंदे हुए सिंधी लोक संगीत उत्सव दिवस जे रूप में असां जून जे चौथे आर्तवार जो हिन खे मनाइण जो हिकु प्रस्ताव असां तव्हां सभिनी साम्हूं रखूं था। छो कि सिंधी लोक संगीत भी सभ्यता ऐं संस्कृति जो हिकु अटूट अंग आहे। जीअं त असां अॼुकल्ह जे ॿारनि खे ॾिसूं था कि भांगड़ा थियो, गरबा थियो, डिस्को थियो ऐं गाननि में बि फिल्मी गाना थी विया, हेसि ताईं इंग्लिश गाना बि ॿार इलाही आसानी सां सिखी था वञनि। त असांजी संस्कृति सां हिकु दुष्परिणाम इहो हुयो विभाजन जो कि असांजा जेके वॾी पीढ़ी जा 2-3 ॼणा आहिनि उन्हनि वटि ई असांजी लोक संगीत उन्हनि वटि ई संरक्षित आहे। अॼुकल्ह जी पीढ़ी लोलियूं, भगत, छेज हे सभु नथी ॼाणे। त असांखे उन्हनि सभिनी खे जानकारी ॾियण जो हिकु इहो सुठो अवसर साम्हूं आयो आहे कि असां सिंधी लोक संगीत उत्सव खे हिकु जून जे आर्तवार खे असां उन जून जे चौथे आर्तवार खे असां सुरक्षित कयूं ऐं उन ॾींहं खे मल्हायूं, ताकि असांजी अॻिली पीढ़ी खे असां आसानी सां पंहिंजी संस्कृति जो सभ्यता जो परिचय ॾेई सघूं। छो कि इतिहास पढ़णु सभिनी लाइ सवलो कान्हे। इतिहास पढ़ण सां बि असां जानकारी ॾेई था सघूं ॿारनि खे, लेकिन ॿारनि खे अगरि संगीत जे माध्यम सां जानकारी दी वञे त उहो जल्दी उन सां जुड़ंदा, जुड़ाव महसूसु कंदा ऐं जल्दी सिखंदा। त हीअ सभु जेकी कार्यक्रम जा आयोजन थियनि था त हे सभु पंहिंजी संस्कृति बचाइण जी दिशा में ई